नाज़रीन, हैदराबाद से टंडो यूसुफ पुलिस मुकाबले में मंशात फरोश मारण की दावा कई है। उन हवाले से वधिक अपडेट करे रहियो आहे अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, तफ़सीलात खां आगाह कजो। जी हाँ, बिल्कुल। टंडो यूसुफ पुलिस मुबैना पुलिस मुकाबले में एक मंशात फरोश के मारण की दावा कई है। जैसे दिन हवाले से असांजी ॻाल्हि ॿोल थी है। ऐसे छो टंडो यूसुफ अनवर खानज़ादे सां हुनजो चवणु आहे त फतेह बाग वेझो उन्हनि खे कुझु इतला मिलियो, जंहिंखां पोइ उन्हनि तरफ़ां कार्रवाई कई वई त पुलिस जो ऐं मंशात फरोशनि जो मुक़ाबिलो थी पियो। जॾहिं त पुलिस जी फायरिंग में मंशात फरोश लाल बख्श उर्फ नानू मौके ते मारिजी वियो, संदसि साथी फरार थी वियो। जॾहिं त मारिजी वियल जेको मंशात फरोश आहे, हुनजो लाश टंडो यूसुफ पुलिस तहवील में वठी पोस्टमार्टम जे लाइ सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पुलिस तर्जुमान जो चवणु आहे मारिजी वियल मंशात फरोश जे कब्ज़े मां वॾे मिक़दार में आइस चेक्स ऐं पिस्टल हथ कयो आहे। जॾहिं शुरुआती जांच मूजिबि मारिजी वियल मंशात फरोश क्रिस्टल ऐं आइस ऐं चेक्स जो मशहूरु डीलर हो। जॾहिं त मारिजी वियल मंशात फरोश मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते मंशियात 14 खां वधीक केस दाख़िल कया विया आहिनि। जॾहिं त हींअर मारिजी वियल मंशियात फरोश खे सिविल अस्पताल हैदराबाद रेफर कयो वियो आहे, जिते हुनजो पोस्टमार्टम वारो अमल जारी आहे। संदसि वारसनि खे इतला ॾिनो वियो आहे। अब्दुल रसूल, अवां जी महिरबानी।